नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त बलूचिस्तान के शहर मच में हज़ारा बिरादरी के कत्ले आम खिलाफ शिया तंजीम वहदत मुस्लिमीन असगरिया इल्म व अमल तहरीक ऐं ॿिन अगवान पारां घोटकी में नेशनल हाईवे ते 2 कलाक धरणो हणी धरणे सबब नेशनल हाईवे के ॿिन्ही पासन खां सवे गाड़ियूं बीजी वयूं। जॾहिं ते अगवान पारां वफ़ाक़ी हुकूमत ऐं बलूचिस्तान की हुकूमत खिलाफ सख्त नारेबाजी कई है। इन मौके ते शिया अगवान मौलवी पहलवान अली, मौलाना माशूक अली, एहसान अली ऐं ॿियनि धरणे दौरान ॻाल्हाईंदे चयो त बलूचिस्तान में केतिरे अरसे खां हज़ारा बिरादरी खिलाफ नस्लकशी थी रही है। जॾहिं त कुछ ॾींहं पहिरीं हज़ारा बिरादरी जा केतिरा ई नौजवान शहीद कया विया आहिनि, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इन्हनि चयो त वफ़ाक़ी सरकार तोड़े बलूचिस्तान जी सरकार हज़ारा बिरादरी खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमल तौर नाकाम थी चुकी है। जॾहिं त हज़ारा बिरादरी जे शहीद थी वियल नौजवान वटि वज़ीर आज़म इमरान खान अॼु ताईं नाहे लड़ी आयो। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते हज़ारा बिरादरी जी नस्ल कुशाई जो नोटिस वठी कातिलन खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई करे हज़ारा बिरादरी के तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।